ब्रेकिंग न्यूज़ आहे शहदादकोट में पीटीआई अखबार नाहिद खावर जा बिजली बिलन की रहतुन सबब रद्द कयल फॉर्म बहाल किया विया आहिनि। इलेक्शन ट्रिब्यूनल NA 194 ऐं PS 14 ते फॉर्म बहाल करे छॾिया आहिनि। ख़बर मां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे शहदादकोट में पीटीआई अखबार नाहिद खावर जा बिजली बिलन की रहतुन सबब रद्द कयल फॉर्म बहाल किया विया आहिनि। फॉर्म बहाल थियण ते पीटीआई कारकुननि में खुशी की लहर छाइजी वही है। उम्मीदवार के गुलन जा हार पाराए विया आहिनि। ख़बर मां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे शहदादकोट पीटीआई अखबार नाहिद खावर जा बिजली बिलन की रहतुन सबब रद्द कयल फॉर्म बहाल किया विया आहिनि। खबर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे शहदादकोट में इलेक्शन ट्रिब्यूनल NA 194 ऐं PS 14 ते फॉर्म बहाल करे छॾिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद ऐवान खां। अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। हाँ जी बिल्कुल। शहदादकोट के कौमी तक NA 196 ऐं सूबाई तक PS 14 ते पाकिस्तान तहरीक इंसाफ की उम्मीदवार मैडम नाहिद खावर जो बिजली की बकाया ते जो फार्म है वो शहदादकोट के आरोप पारां रद्द किया वियो हो, जंहिंजी अॼु शहदादकोट इलेक्शन ट्रिब्यूनल लाड़काणो हाई कोर्ट में हिन जी अॼु ॿुधणी थी आहे, जंहिं ते मैडम नाहिद खावर जो फार्म है वो बहाल किया वियो आहे। होॾां जेको PTI जो ॿियो अॻवान है जंहिंजो क़ौमी तक NA 196 ते फार्म भरियल है, जंहिंजो पिणु जेका ॿुधणी रखियल है उहा 8 जनवरी सूमर ते जेका उन जी ॿुधणी रखियल है, जेका फ़ैसिलो थींदो। महिरबानी इलेक्शन ट्रिब्यूनल